अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद थो करियां त अवां सब ठीक ठाक हूंदा। दोस्तों अज जी हिन वीडियो में सिंध जी बेहतरीन अदाकार निसार शाह जे बारे में ॻाल्हाईंदासीं, पर उन खां पहिरियां दोस्तों असांजी हिक नंढड़ी रिक्वेस्ट आहे, महिरबानी करे असांजो यूट्यूब चैनल MK स्टूडियो HD के सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे भी दबाईंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां तव्हांजो कुछ भी न वेंदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी। ऐं दोस्तों अवां खे सुठा सुठा बेहतरीन वीडियोस रोज़ मिलंदा रहंदा। अचो तो दोस्तों वीडियो के शुरू था करियूं। सईद निसार शाह हैदराबाद सां ताल्लुक़ रखे तो। दोस्तों सईद निसार शाह तमाम बेहतरीन ड्रामा कंदो आहे ऐं हिन पहिरियों ड्रामो पत्थर दुनिया मां तमाम घणी अदाकारी कई ऐं काफ़ी मोट मिलियस ऐं हिन काफ़ी जोहर ॾेखारिया। हिन पत्थर दुनिया ड्रामे मां तमाम घणी मक़बूलियत माणी। पत्थर दुनिया खां हिन जो नालो तमाम घणो फेमस थी वियो। दोस्तों सईद निसार शाह ड्रामे पंहिंजा परा में भी तमाम घणी मेहनत कई ऐं पंहिंजा परा मां भी तमाम घणो फेमस थियो। दोस्तों सईद निसार शाह 300 खां वधीक फिल्मूं कयूं आहिनि ऐं जंहिंमें टेली फिल्मूं भी शामिल आहिनि। ऐं आचर जे नाले सां सईद निसार शाह के तमाम घणी शोहरत मिली ऐं ड्रामन में एक बेहतरीन अदाकार रहियो आहे। तमाम घणी सुठी परफॉर्म कंदो आहे। दोस्तों सईद निसार शाह केतरी फिल्मुनि ऐं ड्रामन में कम करे चुको आहे। सईद निसार शाह तमाम एक बेहतरीन एक्टर आहे। सईद निसार शाह तमाम बेहतरीन तबीयत जो मालिक आहे। दोस्तों सईद निसार शाह तमाम बेहतरीन एक्टिंग कंदो आहे। दोस्तों अगर तव्हांखे वीडियो पसंद आयो है तो इन वीडियो के लाइक करना, शेयर करना, कमेंट करना और चैनल के जरूर सब्सक्राइब करना। दोस्तों वरी मिलना नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफिज़।